अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो अब्बास अली कुंबर। थर जी भिटनि ॾेणियूं लंजा खां असांजे तमामु बहितरीन शाइर अला ॾिनो हलाणी तमामु बहितरीन एहसासाती नज़म लिखी मोकिलियो। पुट जो पंहिंजे पीउ खे ॾोरापो। मुंहिंजा बाबा मूं लाइ सोची, मुंहिंजा बाबा मूं लाइ सोची, पढ़ण खां जे तूं न रोकी। काश मां कुझु पढ़ी वञा हा, काश मां कुझु पढ़ी वञा हा, ख़तरो ऐं अख़बार पढ़ां हा। मां बि सुठो हिकु इंसान थियां हा, मां बि सुठो हिकु इंसान थियां हा। पर छो मुंहिंजा बाबा मूंखे अलफ़ बेबी कोन पढ़ायई, पर छो मुंहिंजा बाबा मूंखे अलफ़ बेबी कोन पढ़ायई। निंढपण खां नाबीन बणायई, मूंखे तुंहिंजे काश पढ़ाई। मुस्तक़बिल तूं मुंहिंजो ठाहीं, पंहिंजो बि तूं फ़र्ज़ निभाईं। फल उन जो अॼु तूं खाईं, फल उन जो अॼु तूं खाईं। मां बि तोले चंड हुजां हा, मां बि तोले चंड हुजां हा, खीर में तोले खंड हुजां हा। हा मां तोले चंड हुजां हा, खीर में तोले खंड हुजां हा। हाणे मां हैवाननि वांगुरु जीवन ॼण त घारियां वेठो, हाणे मां हैवाननि वांगुरु जीवन ॼण त घारियां वेठो। मुस्तक़बिल लाइ सोचे सोचे माज़ी खे बि सारियां वेठो। मुंहिंजे लेखे तूं ई ॾोही, मुंहिंजे लेखे तूं ई ॾोही। तो वटि माली पहुच बि हुई पर, तो वटि माली पहुच बि हुई पर कोन पढ़ायई मूंखे बाबा। केॾांहुं पंहिंजो माल वियो ऐं हाणे छो कंगाल बणियो आहे। अॼु मां तोखां ईअं पुछां थो, निंढपण में जे चारियमि गाबा, अॼु उहे किथे आहिनि बाबा, उहे किथे अॼु आहिनि बाबा। हाणे वॾेरे जे लाइ आऊं, हाणे वॾेरे जे लाइ आऊं, तितरनि जी ताड़ में आहियां। साह परायो पकड़ण जो बि अहसासु त मूंखे थींदो आहे। हा पर मुंहिंजो वस ई नाहे, हा पर मुंहिंजो वस ई नाहे। हीअ ॾिस बाबा घर जो गाॾो, हाणे मां थो हीअं हलायां। हीअ ॾिस बाबा घर जो गाॾो, हाणे मां थो हीअं हलायां। शाम सुबुह जो गुगर लाहियां, सेर अटे जो वठंदो आहियां। हा की पंहिंजो घरड़ो ठाहियां, हा की पंहिंजो घरड़ो ठाहियां। ॿीड़ीअ जी जो ॿाड़ आ लॻंदी, ॿीड़ी जी जो ॿाड़ आ लॻंदी, कढी वणनि जूं पाड़ूं विकिणां, कॾहिं त ॿाझर दाणूं विकिणां, सो बि सफ़ारी नाणो विकिणां। छो त मुंहिंजी मजबूरी आहे, छो त मुंहिंजी मजबूरी आहे। हर को माया माल ॾिसे थो, हर को माया माल ॾिसे थो, मूंखां को बि न हाल पुछे थो। सभु को साथी सरसी जो आहे, सभिरो मालिक मर्ज़ी जो आहे। क़दुरु न कोई कर्ज़ी जो आहे, सियाणनि वाक़ई सच चयो आहे, सियाणनि वाक़ई सच चयो आहे। माल ऐं माया वक़्ती सौदो, माल ऐं माया वक़्ती सौदो, वाह उॾाए वेंदो जल्दी। इल्मु न ईअं उॾामी वेंदो, मुआशर ताईं कमु ईंदो। इल्मु बराबरि टी अख आहे, नूर समायल तंहिं में आहे। पर तूं काश सुञाणी तंहिंखे आहे, पर तूं काश सुञाणी तंहिंखे आहे। कोन कोन ॾोरापो तोखे ॾियां हा, कोन ॾोरापो तोखे ॾियां। हाणे बाबा हीअं तो छा कयो, हाणे बाबा ही तो छा कयो। हीअं न जे तूं नूर बनाई, मूंखे बाबा कुझु त पढ़ाई। तो लाइ बि मां सुॼ हुजां हा, तो लाइ मां बि सुॼ हुजां हा। पर तूं बाबा कोन पढ़ायो, हाणे त मूंखे झंग सवाबियो। पर तो बाबा कोन पढ़ायो, हाणे त मूंखे, पर तो बाबा कोन पढ़ायो, हाणे त मूंखे झंग सवाबियो। कोई घस न सुझंदो आहे, क़िस्मत सां जे शहर वञा थो, क़िस्मत सां जे शहर वञा थो। हाऊं पियो त मुंझंदो आहे, सख जी मुठ लाइ तुंहिंजो पुटड़ो, सीम सॼी ॾिस ॾोरे पियो थो, सीम सॼी ॾिस ॾोरे पियो थो। सागल जो ही कोसो पाणी, सागल जो ही कोसो पाणी, आंडा ॼण त कोरे पियो थो। हा ही जीवन झोरे पियो थो, आंडा ॼण त कोरे पियो थो, आंडा ॼण त कोरे पियो थो। प्यारा दोस्तो, को बि दोस्त तहरीर पंहिंजी रिकॉर्ड शाइरी करणु चाहे, असां सां राब्तो करे। मां आहियां तव्हांजो पंहिंजो अब्बास अली कुंबर। असांजो नंबर आहे 0344 47 45 632। कंहिं बि दोस्त खे तहरीर रिकॉर्डिंग कराइणी हुजे त असां सां राब्तो करे।